तक़सीम करण वारा उहे माण्हू ई मरी विया ऐं उन्हनि जी सोच जेकी हूंदी त उहा तमामु बुरी हूंदी ऐं सिंध खे असीं कॾहिं तक़सीम थियण न ॾींदासीं। सिंध हिकु सूबो आहे, हिकु सूबो रहंदो ऐं हिकिड़ो सूबो हमेशह लाइ इंशाअल्लाह जेसीं ताईं असीं आहियूं। सिंध जा माण्हू, सिंध जे रहण वारा माण्हू कॾहिं बि सूबे खे टोड़ण जी कोशिशि केर बि हुजे असीं करणु न ॾींदासीं ऐं सूबो इहो ई रहंदो ऐं इहो ई आहे। भली ॿिया सूबा जेकॾहिं कंहिंखे ज़रूरत आहे काथे पंजाब में पंजाब बि टोड़नि जिते ज़रूरत आहे, जिते तमामु वॾो आहे, जिते पॉपुलेशन ई वधीक आहे। हिते त पॉपुलेशन माशाअल्लाह एतिरी आहे जो असांजे सूबे टोड़ण जी ज़रूरत ई कोन्हे। अगरि कंहिंखे ख़ुशि करण लाइ कोई इहा सोच बि आहे त इहा ग़लति आहे। असीं कॾहिं बि न चाहींदासीं त को सूबो ठहे ऐं कंहिंखे फ़ाइदो पहुचे। पर हाणे इहो त बिल्कुलु कोन थींदो, 28वीं तरमीम अचे कंहिंजे चवण सां त कोन थींदो। बाक़ी चवण वारा अलाए छा था चवनि। बाक़ी असीं कॾहिं बि बिलावल साहब या पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध खे कॾहिं न मायूस कयो आहे, न असीं मायूस कंदासीं। असीं पूरे मुल्क जी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं कालाबाग डैम जो इशू हुयो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब या बिलावल साहब ख़ुदि एहतजाज कयो ऐं ख़ुदि धरना लॻा। बाक़ी चवण वारा छा बि चवनि ऐं काई बि जेको 18 अमेंडमेंट ई जॾहिं जेको NFC अवार्ड हुयो उन ते बि बड़ी कोशिशि कई वई, वॾो चयो वियो त भई उहा बि पास थिए ऐं उहे सारा अख़्तियारात वफ़ा खे वञनि। उहो बि बिलावल साहब जे हिमत सां, बिलावल साहब जे महिनत सां, बिलावल साहब जे जदोजहद सां उन्हनि खे रिजेक्ट कयो वियो ऐं उनखे बिलावल साहब तव्हांखे यादि हूंदो जेकॾहिं पार्लियामेंट में स्पीच कई उन में बि हुन क्लियर चयो हो त कंहिंखे ज़रूरत कोन्हे, कंहिंखे ताक़त कोन्हे जो NFC अवार्ड रिवर्स थिए या पोइते थिए या सूबनि में जेको आसिफ अली ज़रदारी साहब जे दौर में जेको थियो उन ते ई अमल थींदो ऐं उन ते ई सभु कुझु थींदो ऐं उहो तव्हां पाण ॾिसंदव इहे शयूं जेके बि आहिनि। बाक़ी केरु कुझु बि ॻाल्हाए थो त उहो उनजो हक़ आहे, राइट आहे, जमहूरियत आहे। पर इन्हनि शयुनि ते कॾहिं न सौदो कयो आहे, न कॾहिं कबो। ऐं असीं सिंध जे माण्हुनि सां, पाकिस्तान जे माण्हुनि सां गॾु आहियूं ऐं जेको NFC अवार्ड आहे इहो कॾहिं बि पोइते रिवर्स कोन थींदो। बाक़ी 28वीं आईनी तरमीम जेकी तव्हां चओ था अहिड़ी को बि फ़िलहाल त कोई कोन्हे। जेकॾहिं आई त वरी उनखे वक़्तु जॾहिं आयो त उनखे ॾिठो वेंदो ऐं उहो उनखे इनशाअल्लाह पास थियणु ॾाढो ॾुखियो थींदो।